मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे फरमान अली चन्नास। मेहर में हिकु सदी अॻु क़ाइमु थियल मेहर तालके जी ज़राअत खाते जे वाहिद हेड क्वार्टर ऑफिस मुकमल तौर ते तबाह थी वई आहे। ऑफिस जा कमरा दरियूं ऐं दीवारियूं बि टुटी पयूं आहिनि, जंहिं सबबि ऑफिस जो सॼो ढांचो ज़बून हाल थी चुको आहे। ज़राअत खाते जे अमले समेत रोज़ानो ईंदड़ सवे आबादकारनि ऐं शहरनि खे सख़्त ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। ज़राअत खाते जे हेड क्वार्टर ऑफिस में मेहर तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं इलाइक़नि खां कम सांगी आयल आबादकार ऐं हारियुनि ज़ाकिर ख़ासि कली क़ुर्बान चांडियो ग़ुलाम हुसैन ऐं ॿियनि चयो त ज़राअत खाते जे हेड क्वार्टर ऑफिस आहे जेका हिकु सदी अॻु जी तामीर थियल आहे, पर अफ़सोस जो गुज़िरियल केतिरनि सालनि खां मरमत ऐं सार संभाल खां वांझल आहे, जंहिं करे इमारत ख़स्ता हालत में अची वई आहे। एग्रीकल्चर ऑफिस तालके मेहर मुशाहिद अहमद सुमरो ॿुधायो त ही मेहर तालके जे हेड क्वार्टर ऑफिस आहे जेका 6 कमरनि ते मुश्तमिल आहे, पर 6 कमरनि मां 4 कमरा मुकमल तौर तबाह थी विया आहिनि। कमरनि जूं छितियूं किरी पयूं आहिनि, दरवाज़ा दीवारूं वॉशरूम बि टुटी पिया आहिनि। हुन चयो त 3 ऑफिसरनि समेत 30 खां वधीक अमलो आहे। असीं समूरा मुलाज़िम ऑफिसर ॿिनि कमरनि हाल में वेही आरज़ी तौर कम करे रहिया आहियूं। केतिरा ई भेरा भितियूं ऐं छितियुनि जा चापड़ किरण जा वाक़िया पेश आया आहिनि। असां जूं जानियूं त ख़तरे में आहिनि, पर ईंदड़ आबादकार बि ख़ौफ़ज़दा थी वेंदा आहिनि। हुन चयो त ऑफिसुनि में फर्नीचर बि भरी भुरी वियो आहे। ऑफिस जो मेन दरवाज़ो टुटल हुजण करे आरज़ी तौर बेंच रखी ऑफिस अचु वञु कई पई वञे। ऑफिस में न वॉशरूम आहे, न पाणी पीअण जी सहूलियत आहे, न वरी बिजली जी का सहूलियत आहे। ऑफिस में कम कंदड़ मुलाज़िमनि लाइ वेहण जी बि मुनासिब जाइ नाहे, जहिड़े ते इलाइक़े जा हारी आबादकार बि पंहिंजा मसइला खाते ताईं पहुचाइण में तकलीफ़ महसूस करे रहिया आहिनि। हुन चयो त मुसलसल ईंदड़ ॿोॾनि ऐं बरसातुनि दौरान ऑफिस में पाणी बीही वेंदो आहे। ऑफिसुनि जा दरवाज़ा ऐं भितियूं न हुजण करे केतिरा ई भेरा चोरियुनि जा वाक़िया पेश आया आहिनि। इलाइक़ाई माण्हुनि आबादकारनि ऐं ऑफिस जे अमले पारां सरकार तक जे चूंडियल नुमाइंदनि खाते जे ऑफिसरनि खां मुतालबो कयो वियो आहे त ज़राअत खाते जी ही तारीख़ी ऐं क़दीमी इमारत जी फौरी तौर मरम्मत कराए नए सिर बहाली लाइ क़दम खयां वञनि। फर्नीचर समेत ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं हारियुनि अमले खे सहूलियतूं मुयसर थी सघनि।